शाहपुर चाकर वेझो सदावाह खे 10 फुट घारो पियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयो था अकबर शर खां। अकबर, छा तफ़सील आहिनि? शाहपुर चाकर वेझो ॻोठ करमला जे साम्हूं सदावाह खे 10 फुट घारो पइजी वियो। घारे पवण सबबि ॻोठ मंझि ऐलान करे ऐं ॻोठाणनि मुड़िसी करे घारे खे बंदि करे घर ऐं फसल ऐं ॻोठ बचाए वरिता आहिनि। जॾहिं अञा बि ख़तरे खां ख़ाली न आहे, छो त सदावाह जी शाख में वधीक पाणी हुअण करे ख़तरो अञा वधीक वधी वियो आहे। उन ते ॻोठाणनि ॻोठ करमला जे अॻवाननि मौज़ीन ॿुधायो, जंहिंमें अमानल्ला डायरी, रसूल बख्श डायरी, यार मोहम्मद डायरी, जानी एजाज ऐं मौला बख्श चयो त कंहिं बि वक़्तु वधीक घारो पवण करे सदावाह में छो त ओवरफ्लो पाणी छॾियो वियो आहे ऐं पवण करे केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची सघनि था ऐं फसल ॿुॾी सघनि था। जॾहिं त असां इरिगेशन अमले खे इतलाह ॾिनो घारे जो, पर अञा ताईं केतिरा ई कलाक गुज़री चुका आहिनि, को बि अमलो न पहुतो आहे ऐं पाणी जे घटाइण जो चयो आहे, पर अञा ताईं का बि पाणी में घटिताई न आई आहे। कंहिं बि वक़्तु वॾो हादसो घारो पवण करे थी सघे थो। जी अकबर, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।